बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाब रुयतिल हलाल, चंड ॾिसण जो बयान। अल हिलाल, चंड के पहिरीं तारीख़ वारे के हिलाल कोठबो ऐं कमर आम चंड जे नालनि के ॿियनि तारीख़नि में ऐं बदर 14 जे राति जे चंड के चइबो आहे। उहो जॾहिं सफ़ा रोशन हूंदो आहे। ही बाब आहे पहिरीं तारीख़ चंड ॾिसण जे बयान में। हज़रत बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला तसूमू हत्ता तरवुल हिलाल वला तुफ्तिरू हत्ता तरऊहु फ़इन गुम्म अलैकुम फ़क़दुरू लहू। हज़रत बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेसि ताईं चंड न ॾिसो रोज़ो न रखो, ऐं जेसि ताईं चंड न ॾिसो रोज़ो न छॾियो। माना ॾिसो बि चंड ॾिसी ऐं रोज़ो जॾहिं वरी छॾियो तॾहिं बि चंड ॾिसी करे छॾियो। जेकॾहिं चंड तव्हां खां ॻुझो रहे त अंदाज़ो करियो। हिकु रिवायत में आहे, फरमायूं त महीनो 29 तारीख़नि जो बि थींदो आहे, कोई चंड ॾिसण खां सवाइ रोज़ो न रखो। जेकॾहिं चंड तव्हांखे ॾिसण में न अचे त शोबान जा 30 ॾींहं पूरा करियो। पोइ 30 ॾींहं शोबान पूरो थींदो त पोइ पहिरीं बसि रमज़ान आहे ई आहे। जे मिसाल झुड़बुड़ थींदो आहे, गुबार हूंदो आहे। पर अॼुकल्ह जेके हालात तासुरात आहिनि, हुकूमत जे तरफ़ां कमेटियूं मुक़ररु थियल आहिनि, उहे ॾिसी करे ऐलान कंदा आहिनि। हाणे हिन हुकूमत में इमरान वारीअ में त जिन चंड न ॾिठो उन्हनि ईद न कई, पोइ ॿुधो वियो त उन ते केस करे उनखे चालान कयो वियो। माना तव्हां भई हुकूमत जी ॻाल्हि न मञे। ऐं हिन साल 1442 हिजरीअ में जेका ईद उल फितर थी, उन जे ॾिसण जो जेको हुकूमत ऐलान कयो, उहो जेका असां वटि ख़बर आई उहा तक़रीबन 11:30 खां पोइ आई। हा, अलाह साईं इन कमेटीअ वारनि खे बि सम्झ ॾे, सही नमूने सां ऐलान कनि। इहो बार उलमा किराम फरमायो त उन्हनि ते आहे जेके इन शइ जे मथां मुक़ररु थियल आहिनि। ऐं ईद जे ॾींहुं मिसाल जेको माण्हू रोज़ो रखे ऐं खाए पीए न, तॾहिं बि गुनाह। वरी जेकॾहिं ईद हू अॻ में कराइनि, माना हुजे रमज़ान जी 30 तारीख़, त वरी इहो बि गुनाह। बहरहाल उस्ताद साईं फरमाईंदा त इन कमेटीअ जे मथां बार आहे, हुकूमत जे मथां बार आहे। छो त हाणे अक्सर माण्हू के न ॾिसी सघंदा आहिनि, पोइ हुनजे करे उहे कमेटियूं आहिनि दूरबीननि ते या जेके मथे इलाइक़ा आहिनि उहे शायदि ई वठी करे ऐलान कंदा आहिनि। पर अफ़सोस इहो आहे, उहो वधि में वधि 9, 9:30 ताईं 8 जे ख़बरुनि में ॿुधाए छॾींदा हुआ त चंड ॾिठो आहे या न ॾिठो आहे। हिन साल 2021 ऐं हू 1442 हिजरीअ में जेको ऐलान थियो, तक़रीबन 11:30 काथे 12:30 ॿुधायो वियो। उन वक़्तु माण्हू इतिकाफ़ मां निकिता, घर विया। अलाह आलम, वधीक अलाह थो ॼाणे, इहो उन जे मथां बार आहे। ॿी रिवायत में आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त चंड ॾिसी रोज़ो रखो ऐं चंड ॾिसी रोज़ो छॾे ॾियो। जेकॾहिं चंड नज़र न अचे त पोइ शोबान जा 30 ॾींहं पूरा कयो। हज़रत बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त असां अणपढ़ियल क़ौम आहियूं, लिखणु ऐं हिसाब करणु नथा ॼाणूं। महीनो हिन तरह थींदो आहे ऐं ॿिन्ही हथनि जे आङुरनि खे 3 भेरा बंदि करे ॾेखारियऊं, पोइ फरमायूं त महीनो कॾहिं 29 तारीख़नि जो थींदो आहे त कॾहिं 30 जो। माना आङुरियूं 10 आहिनि, हिकु दफ़ो
बंदि करे खोलियऊं, वरी ॿियो दफ़ो, वरी टियों दफ़ो, वरी हिकु दफ़ो आङुर हिकिड़ी न कयूं त माना 29, कॾहिं 29 थींदो आहे, कॾहिं 30 थींदो आहे। हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ईद जा 2 महीना रमज़ान ऐं ज़ुल हज कॾहिं घटि न थींदा आहिनि। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तव्हां मां को रमज़ान अचण खां 1 या 2 ॾींहं अॻु रोज़ो न रखे, मगर जेको अॻु में रोज़ा रखंदड़ हुजे त पोइ उन ॾींहंनि में बि रोज़ो रखी सघे थो। माना हर माण्हूअ खे आदत आहे जुमे जे रोज़े जी या खमस जे रोज़े जी या सूमर जे जी, पोइ हाणे जेको रमज़ान खां अॻु में ॾींहुं अचे थो उहो उन ॾींहं जो अचे थो ऐं हुनजी आदत आहे त पोइ इहो रोज़ो रखी सघे थो। बाक़ी हरूं भरूं के माण्हू सलामी रोज़ो रखंदा आहिनि, रमज़ान खां अचण खां अॻु में उहो रोज़ो रखंदा आहिनि, इन रोज़े जी मनव आहे। बाक़ी जेकॾहिं कंहिंखे रोज़े रखण जी आदत यको आहे त पोइ उहो रोज़ो रखंदो अचे, छो त जेकॾहिं नफ़िली रोज़ा रमज़ान खां अॻु में रखंदो त इनखे कमज़ोरी थींदी, इन जे करे हू न रखे रमज़ान खां अॻु में, माना शोबान जा रोज़ा न रखे। रमज़ान चूंकि ईद जो सबबु आहे, उन वजह खां उनखे ईद जो महीनो चयो वियो। बाद हज़रात चयो शवाल जो चंड ज़वाल खां बाद आख़िरी ॾींहुं रमज़ान जे तुलू हूंदो आहे, इन लाइ रमज़ान जो महीनो ईद चयो वियो। ईद रोज़े रमज़ान जे क़रीब आहे, इन जे लाइ रमज़ान जे तरफ़ इज़ाफ़त कई वई। इमाम फरमाए थो बुज़ुर्ग इन हदीस जी तावील में चंद तरीक़ा इख्तियार कया आहिनि। बज़ हज़रात जे नज़दीक उन जो मतिलबु हीअ आहे त हिकु ई साल में ही 2 महीना 30 खां घटि न हूंदा आहिनि, माना ज़ुलहज वारो ऐं रमज़ान वारो, ला यनकुसान रमज़ान व ज़ुल हज ते। हीअ इस्तेमालु बातिल आहे छो त हुन जे बरअकस लधो वियो आहे। अलामा ख़ुताबी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो त उन जो मतिलबु हीअ आहे त ज़ुल हज जो अजुर रमज़ान जे अजुर खां घटि न हूंदो। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह फरमाए थो त उन जो मतिलबु हीअ आहे त 2 ई हिकु साल में घटि न हूंदा, जेकॾहिं हिकु 29 ॾींहं जो आहे ऐं ॿियो 30 ॾींहं जो हूंदो। इमाम इसाक बिन रावय फरमाए थो रहमतुल्लाह अलैहि त उन खां हिस्सी नुक़सान मुराद न आहे, बल्कि उन खां नुक़सान अजुर मुराद आहे। घुरे त ही 2 ई 30 जो हुजे या 29 जो अजुर सवाब में कमी न हुजे। अल-फस्लु सानी अन अबी हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फरमायो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शोबान जो अधु महीनो गुज़रे त पोइ रोज़ा न रखो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो रमज़ान लाइ शोबान महीने जूं तारीख़ूं ॻणींदा कयो। हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह अन्हा खां रिवायत आहे त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चने शोबान ऐं रमज़ान खां सवाइ लगातार रोज़ा रखंदे नाहे ॾिठो। हज़रत अम्मार बिन यासिर रज़ी अल्लाह अन्हुमा चवे थो त जंहिं शकी ॾींहं में रोज़ो रखियो त बेशक उन ई अबुल क़ासिम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कई। हज़रत बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त हिकु ॻोठाणो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आयो, चयईं त मूं रमज़ान जो चंड ॾिठो आहे। इरशाद फरमायो त छा गवाही ॾिए थो त अलाह खां सवाइ को महबूद न आहे? चयईं त साईं हाओ। फरमायो त छा तूं गवाही ॾिए थो त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे? चयईं त हाओ। पाण सॻुरनि फरमायो त ए बिलाल माण्हुनि में ऐलान कर त सुभाणे रोज़ो रखनि। हज़रत बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां रिवायत आहे त माण्हू चंड ॾिसण लाइ गॾु थिया, पोइ मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़बर ॾिनी त मूं चंड ॾिठो आहे त पाण बि रोज़ो रखियाऊं ऐं माण्हुनि खे बि रोज़ो रखण जो हुकुम ॾिनाऊं। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शोबान जा ॾींहं यादि रखंदा हुआ ऐं शोबान खां सवाइ ॿिए महीने जा ॾींहं न ॻणींदा हुआ।
पोइ रमज़ान जो चंड ॾिसी रोज़ा रखंदा हुआ। जेकॾहिं उब ते ककर हूंदा हुआ त 30 जो ॻाणाटो पूरो करे पोइ रखंदा हुआ। माना जेकॾहिं झोड़ो हूंदो त पोइ शोभान जा 30 ॾींहं पूरा करे पोइ वरी रमज़ान शरीफ़ जो रोज़ो शुरू कंदा हुआ। हज़रत अबू बख्तरी रज़ी अलाह ताला अन्हु खां रिवायत आहे त असीं उमिरे लाइ निकितासीं। जॾहिं बतन नखल नाले हिंद पहुतासीं त चंड ॾिसण लाइ गॾु थियासीं। कंहिं चयो त 3 राति जो चंड आहे, कंहिं चयो त 2 राति जो आहे। असां इब्न अब्बास रज़ी अलाह अन्हु सां मिलियासीं ऐं अर्ज़ु कयोसीं त असां चंड ॾिठो आहे। के चवनि था त 3 राति जो ऐं के चवनि था त 2 राति जो आहे। फरमायो त तव्हां कहिड़ी राति जो ॾिठो आहे? असां चयो त फलाणी ऐं फलाणी राति। फरमाई त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उहा चंड ॾिसण जी मुदत मुक़ररु कई आहे। चंड साॻिए राति जो आहे जंहिं राति तव्हां ॾिठो आहे। संदसि ॿी रिवायत में आहे त असां रमज़ान जो चंड ज़ात इरक नाले हिंद ॾिठो त इब्न अब्बास ॾांहुं माण्हू मोकिले मसइलो मालूम कयो। उन ई चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त अल्लाह ताला उन लाइ चंड ॾिसण जो शर्त लागू कयो आहे। जेकॾहिं तव्हां ते ककर छांइजी वञे त पोइ महीने जे ॻाणाटो पूरो करियो। बाबो अकलतु सहर, सेरी खाइण जो बयान। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तसहरु फ़इन्न फ़िस्सुहूरि बरकतन। सेरी करियो छाकाणि त सेरीअ में बरकत आहे। ऐं यहूदी सेरी न कंदा हुआ, तंहिंजे करे असांजे लाइ शरीयत में हुकुम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त सेरी कयो, छो त इन वक़्तु बरकत वारो वक़्तु आहे। अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो असां ऐं अहल किताब जे रोज़नि में फ़र्क़ु सेरी खाइण जो आहे, यानी असुर जो उथी खाइण जो। हज़रत सहल बिन साद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो माण्हू हमेशह भलाईअ में रहंदा जेसि ताईं इफ़्तार में जल्दी कंदा। ईअं न त हरू भरू ऊंधे करे रोज़ो खोलजे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जॾहिं राति हितां अचे ऐं ॾींहुं हेॾां हलियो वञे ऐं सिजु लही वञे त उहो रोज़ो खोलण जो वक़्तु आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सेहरीअ खां सवाइ लगातार रोज़ा रखण खां मना फरमाई आहे। हिकु शख़्स चयो त अल्लाह जा रसूल तव्हां पाण त सेहरी खाइण खां सवाइ लगातार रोज़ा रखो था। फरमायो त तव्हां में मूं जहिड़ो केरु आहे? मूंखे मुंहिंजो रब राति जो खाराए पीआरे थो। हज़रत हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको शख़्स सुबुह सादिक थियण खां अॻु रोज़े जी नियत नथो करे उनजो रोज़ो न आहे। सुबुह सादिक खां अॻु में रोज़े जी नियत सां उथी करे खाए पीए। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जॾहिं तव्हां मां को आज़ान ॿुधे ऐं उन जे हथ में पाणीअ जो थां हुजे त पंहिंजी ज़रूरत पूरी करे पोइ हेठि रखे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अल्लाह अज़्ज़ व जल जो फरमान आहे त मुंहिंजनि बाननि मां मूंखे उहो वधीक प्यारो आहे जेको जल्द इफ़्तार करे। बाक़ी उन वक़्त में आज़ान उथारींदा हुआ। हिकु हूंदो अबी महज़ूरो, ॿियो हूंदो हज़रत बिलाल साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत
त जॾहिं तव्हां को आज़ान ॿुधे उन जे हथ में पाणीअ जो थां हुजे त पंहिंजी ज़रूरत पूरी करे पोइ हेठि रखे। इन हदीस जे ज़ाहिर खां मालूम थिए थो त सुबुह सादिक खां बाद में बि खाधो पीअणु जाइज़ आहे, खाधो खाइणु ऐं पीअणु जाइज़ आहे, जीअं जो बाज़ गैर मुक़लदीन ऐं मौदूदी वग़ैरह जो कौल आहे ऐं उहो इन हदीस खां इस्तदलाल कंदा आहिनि। लेकिन जमहूर अइम्मा हज़रात जे नज़दीक तुलू सुबुह सादिक खां बाद में खाइणु पीअणु जाइज़ न आहे, छो त क़ुर में खाइण पीअण जी गायत खे तुलू फजर करार ॾिनो वियो। अल्लाह पाक फरमायो कुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुमुल खैतुल अबयद मिनल खैतिल अस्वद मिनल फजर। ओ जॾहिं हाणे सुबुह सादिक थी वियो, हाणे खाइण पीअण बसि। हदीस जो मतिलबु तुलू फजर खे यकीन आहे ऐं हीउ उन शख़्स ते महमूल आहे जेको उन में माहिर तजुर्बो रखंदड़ हुजे, उनखे मालूम आहे त फजर तुलू थी आहे या न। जेकॾहिं फजर तुलू न थी आहे त पोइ खाए पीए, लेकिन जेकॾहिं फजर तुलू थी चुकी आहे त पोइ न खाए न पीए। हीउ मुअज़िन जे आज़ान ते न आहे, छो त मुअज़िन जी आज़ान में ग़लतीअ जो शुबो बि हूंदो आहे, कॾहिं कॾहिं के साजर ॾींदा आहिनि। ॿी तवजे हीअ आहे त उन आज़ान खां फजर जी आज़ान मुराद न आहे, बल्कि तहजुद जी आज़ान मुराद आहे, जीअं जो अहादीस में अचे थो ला यमनउकुम आज़ान बिलालिन अन सुहूरिकुम हत्ता युज़न इब्न उम्मी मक्तूम, यानी तव्हांखे बिलाल जी आज़ान न रोके सेरीअ जे खाइण खां, तव्हां त आज़ान जॾहिं ॾे इब्न उम्मी मक्तूम। त हिन हदीस में जेको ज़िक्र आहे त उहो हज़रत बिलाल जे आज़ान वारो आहे। हज़रत बिलाल साईं तहजुद जे लाइ आज़ान ॾेई करे उथारींदो हो। ईअं न त तव्हां बि वरी सम्झो त हदीस में आहे त आज़ान ताईं खाओ, जीअं के माण्हू चवंदा आहिनि त ऊंदहि में खाइजे, अञा ऊंदहि लॻी पई आहे, या वरी अॻियनि माण्हुनि जे लाइ ॻाल्हि कंदा आहिनि त रिली टंगे ऊंदहि करे मानी खाईंदा, रोज़ो रखंदा। इहा जहालत आहे। जॾहिं हर शइ जो इल्मु आहे त पोइ माण्हू इल्मु हासिलु करे इबादत करे। इबादत में हिकिड़ो शर्त इल्मु बि आहे। इबादत जे क़बूल थियण जो वॾे में वॾो जेको शर्त आहे त उहो इल्मु आहे। इल्मु हूंदो त इबादत सही थींदी, वक़्त ते माण्हू इबादत कंदो। हाणे उहो जेसि ताईं ऊंदहि हुजे तेसि ताईं खाए ऐं हुजे झोड़ो, माण्हूअ खे ख़बर ई न पए त सुबुह थियो आहे या न थियो आहे, वेठो खाए, त इहो रोज़ो थींदो? झोड़ में सांझी अॻ में पढ़ी वेही रहे, पोइ कलाकु अधु रखी वरी सिजु ज़ाहिर थिए। तंहिंजे करे इल्मु ज़रूरी आहे हर अमल जे लाइ, नेक साले अमल जे लाइ इल्मु बि शर्त आहे। त चंड लाइ बि ईअं हुजे ऐं रोज़े जे लाइ बि इल्मु ज़रूरी आहे त कहिड़ियूं शयूं हिन में फ़र्ज़ु आहिनि, ज़रूरी आहिनि, कहिड़े शयुनि सां रोज़ो भॼे थो, ऐं खाइण जो केसि ताईं वक़्तु आहे, वरी इफ़्तारी करण जो कहिड़ो वक़्तु सही अलाह वटि पसंदि आहे। इफ़्तार में तकड़ि कजे ऐं सेरी खाइण में वरी देरि कजे, पर वक़्त खां अॻु में खाइजे। ईअं न त आज़ानियूं अचनि पियो माण्हू खाए। अॻे आज़ानूं ॿ थींदियूं, हिकु छाजी तहजुद जे लाइ ऐं ॿी निमाज़ वारी। निमाज़ वारी आज़ान सां खाइणु पीअणु बंदि। दुआ आहे अलाह साईं असांखे बि तहजुद पढ़ण जी तौफ़ीक़ ॾे ऐं हुन ते हमेशगी इस्तिक़ामत अता फरमाए। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह अज़्ज़ व जल जो फरमान आहे, मुंहिंजनि बाननि मां मूंखे उहो वधीक प्यारो आहे जेको जल्द इफ़्तार करे, माना वक़्तु थिए रोज़ो खोले। हज़रत सलमान बिन आमिर रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं तव्हां मां को रोज़ो खोले त खजीअ ते इफ़्तार करे, छाकाणि त उन में बरकत आहे। खजी न हुजे त पाणीअ सां खोले, छाकाणि त उहो पाक आहे। ऐं खजीअ जा वरी कई फ़ाइदा आहिनि। जेका बुख जी हालत में खजी खाधी वेंदी आहे उन मां इलाही फ़ाइदा आहिनि। नज़र लाइ बि फ़ाइदो, मादे जे लाइ फ़ाइदो, ऐं मिठी शइ जो वरी तहसीर पंहिंजो आहे। इन जे करे शरीयत पाक खजीअ जे खोलण इफ़्तार करणु रोज़े जे लाइ बयानु करणु फरमायो। न त पोइ पाणी जेका शइ हुजे हलाल उन सां माण्हू रोज़ो खोले। ऐं मदीने पाक में अक्सर ख़ारक हुई ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मिठी शइ पसंदि हुई। हिन में सभु ॿ टे सुनतूं गॾु थियनि थियूं।
हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मग़रिब खां अॻु ताज़नि ख़ारकुनि सां रोज़ो खोलींदा हुआ। जेकॾहिं ख़ारक ताज़ी न हूंदी हुई त सुकल ख़ारक सां, जेकॾहिं सुकल ख़ारक बि न हूंदी हुई त पाणीअ जा 2-4 ढुक पी छॾींदा हुआ। हज़रत ज़ैद बिन ख़ालिद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको रोज़ायत खे इफ़्तार कराईंदो उनखे रोज़ायत जेतिरो सवाब मिलंदो ऐं संदसि अजुर मां का घटिताई न कई वेंदी। हज़रत बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं रोज़ो खोलींदा हुआ हीअ दुआ पढ़ंदा हुआ, अॼु उञ ख़तम थी रगूं तर थियूं ऐं इंशाअल्लाह अजुर साबित आहे, अजुर बि साबित थी मिलंदो। माना रोज़ो खोलियोसीं उञ बि ख़तम थी वई ऐं रगूं बि आलियूं थियूं, जान ताज़गी थी ऐं इंशाअल्लाह ताला अलाह अजुर बि ॾींदो। हज़रत मुआज़ बिन ज़ुहरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रोज़ो खोलींदा हुआ त हीअ दुआ पढ़ंदा हुआ, अल्लाहुम्मा लक सुम्तु व अला रिज़्क़िका अफ़्तरतु। ए अल्लाह मूं तुंहिंजे लाइ रोज़ो रखियो ऐं तुंहिंजे रिज़्क़ ते इफ़्तार करियां थो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त दीन उन वक़्त ताईं ग़ालिब रहंदो जेसि ताईं माण्हू इफ़्तार करण में जल्दी कंदा रहंदा, छाकाणि त यहूदी ऐं ईसाई इफ़्तार में देरि कनि था। हज़रत अबू अतीयत जो बयान आहे त मां ऐं मसरूक़ कुताबई अमा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि आयासीं। पोइ असां अमा आयशा रज़ी अल्लाह अन्हा खे चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 2 असहाबनि मां हिकु इफ़्तार करण ऐं निमाज़ पढ़ण में जल्दी करे थो ऐं ॿियो इफ़्तार करण ऐं निमाज़ पढ़ण में देरि करे थो। पुछाईं त इफ़्तार करण मग़रिब पढ़ण में जल्दी केरु थो करे? असां जवाबु ॾिनो त अब्दुल्लाह बिन मसऊद। फरमाईं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि ईअं ई कंदा हुआ। हज़रत इरबाज़ बिन सारिया रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मूंखे रमज़ान जे सेरी खाइण लाइ सॾियो, फरमायो त बाबरकत खाधे ॾांहुं अचु। सेरीअ में बरकत वारो खाधो आहे, साहिब सॻुर फरमाए त मूंखे साईं सॼो त अचु बरकत वारो खाधे ॾे अचु खा। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मोमिन लाइ सेहरीअ में बहितरीन खाधो ख़ारिक आहे। दुआ अल्लाह साईं असांखे रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं रब साईं रोज़ा क़बूल करणु फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।